मेमन अस्पताल इंतजामिया जे गफ़लत जे करे ऐं लापरवाही जे करे उन्हनि मुंहिंजो नंढड़े खे शहीद कयो आहे। ऐं असां हिन खां अॻु प्रेस कॉन्फ्रेंस करे चुका आहियूं, एहतजाज बि करे चुका आहियूं, मेमन अस्पताल में एहतजाज करे चुका आहियूं। असां सभ खां पहिरियां त हिननि खां मुतालबो कयोसीं भई जा तव्हां मेडिसन जेकी हलाई आहे नंढड़े मुंहिंजे ते उहो असांखे फाइल प्रोवाइड कयो, ख़बर पए तव्हां छा कयो आहे। सही सलामत मुंहिंजे नंढड़े खे तव्हां 1 कलाक में वेंटिलेटर ते पहुचायो ऐं हुनखे मौत जे निंड में पहुचाए छॾियो। असुल तव्हां हिन ते दवा कहिड़ी हलाई आहे, मेडिसिन ख़बर त पए असांखे। त हुननि चयो त असांजे कानून आहे अस्पताल जो त असां फाइल कंहिंखे न ॾींदा आहियूं, माना मर्ज़ीअ ते माण्हू मारींदा आहियूं, को बि असांखे पुछण वारो कोन्हे। असां उन ई ॾींहं ते इंतिज़ामिया खां इहो ई कयोसीं त भई जेकी बि माण्हू हिन में मुलविस आहिनि त उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं असां हिन जे लाइ कानून जे तरीक़े सां जेको सचल थाणे ते बि दरख़्वास्त ॾिनी आहे, उते बि असांखे एप्लीकेशन रिसीव कई वई, चयो त 2 ॾींहंनि में तव्हां सां राब्तो कयो वेंदो, पर हिन वक़्तु ताईं को राब्तो न कयो वियो आहे। लिहाज़ा असांजो इहो ई मुतालबो आहे त जेकी इंतिज़ामिया मुंहिंजे नंढड़े जे क़त्ल में मुलविस आहे, छो त मूं एडमिन सभिनी खे उते उन्हनि इहो ई बार बार चवंदो रहियो त मुंहिंजो नंढो सही सलामत आहे, मूंखे डिस्चार्ज कयो त मां घर वञा। त हिननि जी कोई सीनियर डॉक्टर अनिला अरुण जेकी सॼी अस्पताल खे फ़ोन जे ज़रिए हलाईंदी आहे ऐं फ़ोन जे ज़रिए ई जेको डायरेक्शन ॾींदी आहे, उन ते उहा अस्पताल हलंदी आहे पई। हेॾी वॾी अस्पताल जॾहिं त हिकिड़ी ट्रस्टी अस्पताल आहे, पर मां सम्झां थो ट्रस्टी सिर्फ़ु ढोंग आहे। हिन महिल ताईं इंतिज़ामिया रहंदो, उल्टो असांखे धमकियूं पई ॾिए त तव्हीं ख़ामोश थी वञो, बजाए जो तव्हां को एहतजाज कयो या किथे वञो। असां वरी बि इहो ई वस वारनि खां मुतालबो था कयूं त हिकिड़ो मेडिकल बोर्ड जोड़ायो वञे ऐं उन मुंहिंजे नंढड़े जे क़त्ल जी इंक्वायरी कई वञे, उन में इहा अस्पताल बंदि कई वञे त जीअं ॿियनि माण्हुनि जूं झोलियूं ख़ाली न थी सघनि। उन नंढड़े जी तबियत बि सही हुई, जस्ट इनखे शक हुयो त बाबा हिन जी तबियत सही न आहे, अस्पताल वठी था वञूं। उन्हनि जेको आहे सो पंहिंजो छो त प्राइवेट अस्पतालियूं कमाई जो ज़रियो आहिनि। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे हर शइ धंधे जी शिकिल इख़्तियार करे वई आहे। सो हिननि खां पैसनि जे हवाले सां हिनखे एडमिट करे छॾियो, हुनखे 2 रुपया पैसा मिली वेंदा। पर उन खां पोइ इन थियो ईअं त हिननि ॾिठो त तबियत सही आहे, हिननि चयो असांखे वापसि जो असीं वठी था वञूं, जी न तबियत सही न आहे। वरी उन खां पोइ हिननि अलाए छा हुन नंढड़े खे थियो, हिननि हिकु सेखड़ाट डॉक्टर हुयो, उन सेखड़ाट डॉक्टर अलाए छा नंढड़े खे कयो त हुनजी तबियत अचानक ख़राबु थी वई, जिते हिननि उन टाइम ते हिन एहतजाज कयो ऐं उहे सॼियूं शयूं आन ते रिकॉर्ड बि आहिनि। पर इंतिज़ामिया ऐं जेकी मेमन इंतिज़ामिया या डॉक्टर हुनजो नोटिस न वरितो ऐं नंढड़े जी डेथ थी वई, गुज़ारे वियो पंहिंजी दुनिया मां। सो असां चाहियूं था बाबा हीअ जेको आहे सो अस्पतालूं जेके आहिनि कोसगर जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। हे ॿियो त वरी मेमन अस्पताल जूं मुसलसल शिकायतियूं अचनि थियूं। तव्हां जेकॾहिं मीडिया ते आहियो, सोशल मीडिया ॾिसंदा हूंदव त हिननि वेलफेयर जे नाले ते ही दुनिया खां धंधो कनि था, पैसो वठनि था। पर ऐं माण्हू खे जेको आहे प्राइवेट में हज़ार लख रुपया जेको आहे सो हीअ विच में एॾा केस थिया आहिनि जो माण्हू खे लाश बि न पिया ॾियनि सवाइ पैसनि जे। एॾो माना ही कोसगर थी वियो आहे मेमन अस्पताल। असांजो इहो आहे जेको आहे असांजो मुतालबो आहे त पहिरीं नायल डॉक्टरनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, उनखां पोइ अस्पताल खे सील कयो वञे ऐं हिन जूं जेके पॉलिसियूं आहिनि हिन ते सिंध गवर्नमेंट नोटिस वठे। हिकिड़ी सिंध में अस्पताल रही सिंधी माण्हू जे कमु न अचे, पोइ इहा अस्पताल असांखे कहिड़े कमु जी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk